साईं मुंहिंजा हक़ मौजूद बादशाह जो किस्सो आहे। साईं कंहिं ज़माने जो बादशाह हूंदो हो। हूं त बादशाहनि जो बादशाह रपाक पाण आहे, पर ही हिकिड़ी कूड़ी दुनिया जो बादशाह हो। साईं बादशाहनि वटि भला कहिड़ी शइ जी कमी हूंदी आहे? का शइ जी कमी कान हुई, बादशाह वटि हर शइ हुई, पर कमी हुई त सिर्फ़ु खेसि औलाद जी कमी हुई। साईं आख़िरकार घणी ख़ैर ख़ैरात ऐं दुआउनि खां पोइ, पीरनि फ़क़ीरनि खां दुआऊं पिनण खां पोइ हुनखे हिकिड़ो पुटड़ो ॼाओ। साईं बादशाह जो पुटड़ो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची लाइक़ु थियो। साईं मुंहिंजा हिकिड़ो त बादशाही ॿार ऐं ॿियो वरी सिकी सिकी ॼावल, सो आज़ादु वतो पियो घुमंदो हो ऐं हुनखे का बि झलपल कोन हूंदी हुई। बादशाह जी हुई। साईं पियो मस्तियूं कंदो हो। साईं बादशाह जी उन ई बादशाही में हिकिड़ो बकरार पुण रहंदो हो, जंहिंसां वरी बादशाह जे पुट जी अलेख सलेख थी, ॻाल्हि ॿोल थी ऐं इहा पोइ हिननि जी दोस्ती में तब्दील थी वई। साईं बकरार वीचारो त बकरियूं चारण वारो, सो धणकाए झंग ॾांहुं वेंदो हो त शहज़ादो बि वञी साणसि गॾिबो हो। साईं बादशाह सलामत खे जॾहिं इहा ख़बर पई त संदसि पुटड़ो हिकिड़े बकरार सां दोस्ती रखी आहे, तॾहिं ॾाढो नाराज़ थियो। खेसि इहा ॻाल्हि बिल्कुलु बि पसंदि कान आई त को संदसि पुटु बादशाही ॿारु हिकिड़े बकरार जी दोस्ती में झंगल वतो घुमंदे ऐं हिकिड़े बकरार जे पोयां झंगलनि में से जोतूं वेठो ॾे। सो बादशाह खे इहा ॻाल्हि बिल्कुलु बि न वणी, पर साईं दादलो ॿारु हो, प्यार ऐं लाॾकोट सबबु खेसि कुझु बि चई न सघियो। साईं वक़्तु गुज़रंदो वियो, कलाक ॾींहंनि में, ॾींहं हफ़्तनि में, हफ़्ता महीननि में ऐं सालनि में ज़िंदगी जो सफ़रु गुज़रंदो रहियो। तव्हांजो हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ अहिड़ो थियो त दरिया जे किनारे ते वञी बीठा। ॿई दोस्त दरिया जे किनारे ते बीठा हुआ ऐं ॿकिरियुनि खे पाणी पियारे रहिया हुआ त उन ई दौरान उन ई टाइम हिकिड़ो ॿेड़ो अची उतां लंघियो। साईं उन ॿेड़े ते हिकिड़ी चंड जहिड़ी सुहिणी परी पेकर इंसानी रूप में पसार करे रही हुई। उन सुहिणी जी साईं हुस्न जे तजले शहज़ादे खे मोहे छॾियो ऐं शहज़ादो सफ़ा बुत बणिजी बीह रहियो ऐं ॾांहुं ॾिसणु लॻो। साईं इश्क जो तीर ॿिन्ही तरफ़नि खां लॻी चुको हो। हिकु ई धक सां ॿई निशानो बणिजी चुका हुआ। शहज़ादो ऐं शहज़ादी अखियूं अड़ाए बीह रहिया। साईं शहज़ादी जी बानी जॾहिं अहिड़ो लका ॾिठो तॾहिं शहज़ादी खे होश में आंदाई ऐं चयाईंसि त शहज़ादी भला परदेसी सां प्रीत जो पेच अणाइणु आहे पाण खे बर्बादु करणु। केरु ॼाणे हे किथे जी भला आहे, हल त पाण हलूं। साईं मुंहिंजा शहज़ादी पंहिंजी बानी खे चयो, हीलो आउं बि कंदसि, हीलो आउं बि हलाईंदसि, वसीलो पाण ई थींदो। ईअं चई शहज़ादे ॾिसंदे ॾिसंदे हिकु थाल खयाई, उन में हिकिड़ी सोपारी विधाई। वरी उहा सोपारी साईं खणी विच थाल ते रखियाई ऐं उतां खणी वरी पंहिंजी चूड़ी ते रखियाई। ईअं साईं शहज़ादी वरी उन ई सोपारी खे उतां खणी वरी पंज ॾंदनि ते रखियाई ऐं पोइ उतां खणी अखियुनि ते रखी दरिया में खणी उछलायाईंसि। पोइ त आख़िर पुठ वाराए ॿेड़ी अंदरि हली वई। एतिरे में शहज़ादे जे ॿिनि अखियुनि आॾो ॿेड़ो हितां मटे साईं अॻिते रवानो थी वियो। साईं दरिया मां ॿेड़ो 100 मिंटनि में, 15 में, कलाकनि में साईं ॿेड़ो अॻिते निकिरी वियो। इहो सॼो तमाशो बकरार बि पिए ॾिठो। साईं शहज़ादे पंहिंजे यार बकरार खां पुछियो त यार, इन्हनि ओञाणनि जो मतिलबु कहिड़ो थियो? इहे कहिड़ियूं निशानियूं ॾेई शहज़ादी हली वई आहे? बकरार दिलि में ख़्यालु कयो त जे सॼी हक़ीक़त जीअं मूं सम्झी आहे तीअं खेसि ॿुधाईंदुसि त शहज़ादो आहे बादशाही ॿारु, त हिनखे सिबिर ईंदो ई कोन ऐं हीउ चवंदो त हींअर ई ॿेड़ी जे पुठियां हलिया हलूं। तंहिं करे जवाबु ॾिनई, चयईं त संगती आउं ॿिनि भूख बसर ॿकिरियूं चारण वारो, भला मूंखे कहिड़ी ख़बर त हिन छा थो चयो।
हिन गूंगनि वारा इशारा ॾिना आहिनि, गूंगनि जा इशारा गूंगा ई सम्झनि ऐं ॿिया सम्झनि गूंगनि जा माइट, ॿिली पाण खां इहे इशारा ज़ोर आहिनि। साईं ख़ैरु ॿेड़ो त हलियो वियो, पर शहज़ादो उन ई हसीना जे फिराक में रोज़ बरोज़ ॻरंदो वियो। नेठि ताईं शहज़ादी जी परेशानी जी ख़बर वञी बादशाह ताईं पहुती। जीअं न सोचियो न वीचारियो, गंढ खणी ॿुधाई त हीउ सभु कुझु बकरार जी सोबत जो असरु आहे ऐं हुनजे ई करे मुंहिंजे पुट जी हयाती बर्बाद थी रही आहे। ऐसे बादशाह सलामत हुकुम ॾिनो त बकरार खे शहर निकारी ॾेई ॾेहां ॾूर मोकिलिया, मुल्क परे कि अहिड़े हंधि उमाड़े छॾियो जो उतां वरी कॾहिं मोटी हेॾां मुंहुं न करे, बकरार खे मुंहिंजी बादशाही मां कढो। साईं ॾाॾे जी लठ खे ॿ मथा, ग़रीब जी छा मजाल जो कुछी सघे। सो बकरार वीचारो साईं उहो शहर छॾे कंहिं ॿिए बादशाह ॾांहुं हलियो वियो। पर साईं शहज़ादो हो जो ॾींहों ॾींहुं वियो पे पोइते हटंदो ऐं ॻरंदो पियो। बादशाह ने हेठि खां सुन ॻणती जो सबबु पुछियो, जंहिं ते शहज़ादे पहिरियां त ॿुधाइण खां इनकार कयो, पर नेठि अखियुनि मां ज़ारो ज़ार ॻोढ़ा ॻाड़ींदे सॼी हक़ीक़त करे ॿुधायईंसि। बादशाह पंहिंजे वज़ीरनि ऐं अमीरनि खे घुराए शहज़ादी जी गुज़ारिश भञण लाइ चयो, मगर मंझाउनि को बि गुज़ारिश जो हल लही कोन सघियो। उते तीअं बादशाह खे अची शहज़ादे जी हयाती जो डपु लॻो, तंहिं करे हुकुम ॾिनई त भला हिन जे पुराणे संगती बकरार खे ई कंहिं तरीक़े सां हथ करे ॻोल्हे हिते आणियो, छाकाणि त नेठि बि हू शहज़ादे जो दोस्त आहे। मुमकिन आहे त गुज़ारिश जो हल हुन वटां ई हथ अची सघे। साईं बादशाह सलामती रुगो हुकुम जी देरि हुई। बादशाह जा माण्हू मथां मुना हणी चारई कुंडूं निहारे नेठि बकरार खे वञी ॻोल्हे हथ करे लथऊं। बकरार खे ताईं ॻोल्हे आया। बादशाह खे शहज़ादे जी समूरी हक़ीक़त ॿुधाई ऐं चयो त हीउ हाणे मरण खे अची वेझो थियो आहे। संदसि इलाज को तोखे सुझंदो हुजे त महल हीअ अथई। हाणे ॿुधा त असुलु इहा ॻाल्हि कीअं आहे। बादशाह ताईं हुकुम कयो बकरार खे। बकरार बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत, इहा ॻाल्हि असुलु हीअं आहे, इहा ॻाल्हि आसान आहे। मूं शहज़ादे सां रुगो उन ई करे ॻाल्हि न कई जो उन ई महिल ॿुधे हा त हिकदमि ओॾे वञण लाइ तयारु थिए हा ऐं जान पनाह जो ॾमर वरी बि नाक मुंहुं ग़रीब ते थिए हा। पोइ बकरार बादशाह खे ॿुधायो त शहज़ादी जंहिं वक़्तु थाल खयो तंहिं मां मतिलबु उहो निकितो त शहज़ादी थालहार शहर जी आहे। सोपारी थाल जे विच में रखियई, तंहिंजो मतिलबु उहो त संदसि महिलात विच शहर में आहे ऐं उन जे दरवाज़े ते सोपारी जो वणु बीठल आहे। चूड़ी ते सोपारी रखण जो इहो मतिलबु हो त चोड़े घर जो दुकान बि भरिसां ई उते किथे आहे। वरी सोपारी खे ॾंदनि ते रखण मां ही मतिलबु ज़ाहिर थियो त हू ॾांदार बादशाह जी धीअ आहे ऐं उनखे अखियुनि ते रखण मां मतिलबु उहो निकितो त जेकॾहिं तव्हां उते ईंदा त मुंहिंजे अखियुनि में जायूं लहंदा। आख़िर में सोपारी खे दरिया में उछलण जो मतिलबु ही हो त उहा ॻाल्हि ईअं ॿुधी ऐं सुणी सोपारी जा खसी सम्झी मन तां लाहे विसारे न छॾिजो। बकरार जी ॻाल्हि ॿुधी बादशाह ऐं संदसि अमीर वज़ीर पहिरियां त हैरान थी विया, पर पोइ ॾाढो ख़ुशि थिया। बादशाह खेसि चयो त हाणे उहो सॼो कमु तुंहिंजे हवाले आहे, मुंहिंजी पुट जी हयाती हाणे तोखे ई बचाइणी आहे। ईअं चई शहज़ादे ऐं बकरार ॿिन्ही जे सफ़र ते निकिरण लाइ हिकदमि बंदोबस्तु करण जो हुकुम कयई। बसि पोइ त साईं बीठे बीठे तयारियूं थी वियूं ऐं ॿई ॼणा ॿिए ॾींहुं शहज़ादो ऐं बकरार परदेस वञण लाइ संभरी अची ॿाहिरि बीह रहिया। ॿ भला घोड़ा नाणे जे खरदीननि सां भरे, नाणनि जा बोझा भरे, कटा भरे ॾिनऊं, जिन ते चढ़ी उन ई महिल ॿई ॼणा उथी हलिया रवाना थिया।
थोरे घणे ॾींहंनि मंज़िलुनि पोयां मंज़िलूं कंदा कंदा ॾिसंदा वाईंदा ऐं पुछाऊं ॻाछाऊं कंदा नेठि शहज़ादो ऐं बकरार अची थालार जे शहर में पहुता। शहर में सईं जाइ हिकिड़ी मसवाड़ ते करे शहर में हिकिड़ी जाइ मसवाड़ ते करे घोड़नि खे उते ॿधी यकदमि निकिरी शहर ॾांहुं घुमण लाइ रवाना थी विया। साईं घुमंदे फिरंदे ॾिठाऊं त हिकु महल शहर जे विच में आहे जंहिंजे अॻियां सोपारी जो वणु बीठल आहे ऐं साईं चोड़े घर भरिसां दुकान ॼमायूं बराबरि उते वेठो आहे ऐं उन्हनि खे पक थी उहा ई महिलात आहे जंहिं लाइ हेतिरा कशाला कढे असीं हिते आया आहियूं। अहिड़ी तरह ॿियो बि केतिरो ई मुल्क जो वाह सुवाह लही गच वक़्त खां पोइ हू मोटी पंहिंजी रहण वारी जाइ ते आया ऐं जो कुझु ॾिठो वाठो हुआऊं तंहिं ते घणे ताईं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे कंदे हिकु करो थी सुम्ही रहिया ऐं निठ खणी वियनि। साईं ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर जो उथंदे ई नेरनि पाणी करे बकरार वञी हिकिड़ी पोड़ी माई खे हथु करे आयो ऐं उनखे पैसा टका ऐं ॿिया दम दिलासा ॾेई सम्झाए पको करे बिने पंहिंजो करे छॾियईं। चवंदा आहिनि त हू न मासी पैसे सां सभु कमासी। सो साईं ॿई ॼणा हाणे खेसि मासी मासी करे सॾणु लॻा ऐं पोइ खेसि चयूं त तूं महिलात में वञ ऐं शहज़ादी खे फ़क़ति एतिरो चओ त तो जेकी सारिया से आया बसि पोइ तूं छुटे। पोड़ी मासी पहिरियां त ॾिनी मगर पैसनि जी लालच ते दिलि ॿधी शहज़ादी वटि वेई ऐं चयाईंसि त शहज़ादी तो जेकी सारिया से आया। शहज़ादी साईं उहा ॻाल्हि जो ॿुधी त बाग थी वई। पहिरियां मासी खे कुझु इनाम ॾिनई ऐं पोइ हिकु थाल आणे ॾिनईसि जंहिंमें अटे जा कुॿा ठहियल हुआ जिन मां हिकु कुॿो चोटी खां भॻो पियो हो। तंहिंखां पोइ शहज़ादी खेसि हिकिड़ी ॾाढी मार ॾेई लोधे पाण वटां रवानो करे छॾियो। चयाईं किनी रन हेड़ी तेड़ी हली आई नामहरम मर्दनि जा न्यापा पहुचाइण टरी वञ मुंहिंजे मुंहुं तां त बोह सां खल न भराए छॾियईं। पोड़ी मासी थाल आणे बकरार खे ॾिनो जंहिं उते जो उते सॼी गुज़ारितनि खे सम्झी वरितो। ही ॿई ॼणा पोइ उथी शहर जी चौधारी चकर हणण लॻा। नेठि ॾिठाऊं त शहज़ादी जेकी निशान गुज़ारत में मोकिलिया हुआ उन निशान वारा कुॿा शहर जे ॿाहिरां बीठा हुआ। राति थी त बकरार ख़ामोशी सां शहज़ादीअ खे चोटी लथल कुॿे में विहारे छॾियो। कुझु वक़्त खां पोइ शहज़ादी बि अचे उते पहुती। अहिड़ी तरह शहज़ादो ऐं शहज़ादी जी पहिरीं मुलाक़ात थी। पोइ साईं उन ई जाइ ते रोज़ानो मिलण जो वाइदो करे फजर महिल शहज़ादी जीअं आई हुई थी महिलात ॾांहुं वापसि मोटी हली वई। ॿिए राति साईं कयल वाइदे मूजिबि शहज़ादी मुक़ररु वक़्त ते महिलात खां ॿाहिरि निकिती पर इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो अञा शहर जे घिटियुनि में ई मस पहुती त कंहिं चौकीदार खेसि ॾिसी वरितो ऐं हकल करे संसि आॾो दग जले बीह रहियो। शहज़ादी बि आवाज़ ते हिस जिते हुई उते हिकदमि बीह रही। चौकीदार अची खांसि एॾी महिल महिलात मां निकिरण जो सबबु पुछियो। तंहिं ते शहज़ादी मुंहुं पको करे खेसि जवाबु ॾिनो त मुंहिंजे फलाणे पीर ते बास बासिल आहे सो उॾां थी वञा। चौकीदार साईं ख़ामोश थी वियो। पोइ शहज़ादी चौकीदार खे कुझु ॾोकड़ ॾेई उन ई वेल ॾसियल जाइ ते पहुती जिते राति जो बाक़ी हिसो शायदि सरियाणियूं कयाईं ऐं अॻी राति वांगुरु फजर खां अॻु मोटी मोकिलाए महिलात ॾे रवानी थी वई। टी राति वरी छा थियो जो शहज़ादी अञा कुॿनि वटि वाइदे मूजिबि पहुती मस त खेसि मुजावर ॾिसी वरितो ऐं जॾहिं कुॿे अंदरि वेही तॾहिं मुजावर ॿाहिरां बि कनाइण लॻो। से बकरा दिलि में ख़्यालु कयो त हिन वक़्त जी ॻाल्हि रहिजी आई त चङो न त ख़ैरु कोन्हे। सो ज़ाहिर थी सिधो मुजावर वटि आयो ऐं खेसि चयाईं त परे खां पंधु पियो आहियां मूंखे बिने हींअर ज़ियारत करणी आहे ऐं कुॿे अंदरि वेंदुसि। मुजावर पहिरियां त साईं इजाज़त ॾियण खां इनकार कयो पर खेसि जॾहिं ख़ासो नज़राणो बकरार खां मिलियो तॾहिं राज़ी थियो ऐं चयाईंसि मियां जीअरनि जाॻदड़ वलियुनि जी ज़ियारत खां कहिड़ी झल
बकरा ॾाढो ख़ुशि थियो ऐं अंदरि वञी सॼी ॻाल्हि शहज़ादी खे करे ॿुधायईं। नेठि सलाह कयूं त हितां हाणे जल्द निकिरणु घुरिजे। शहज़ादी जवाबु ॾिनो त सुभाणे सिज लथे ऊंदाही महिल घोड़ा तयारु करे हिते पहुचिजो, पाण हितां निकिरी हलंदासूं। पोइ शहज़ादे साईं बकरार जो पटको ॿधो ऐं बकरार जी अजर कुल्हे ते वेड़ी ऐं पंहिंजी जुती हथ में खणी बकरार जी जुतीअ पेरनि में पाए कुबे खां ॿाहिरि निकिरी वेई हली। घणी देरि खां पोइ जॾहिं मुजावर दड़कायो त बकरार ऐं शहज़ादो ॿाहिरि निकिरी आया, जिन वरी बि नज़राणो ॾेई सदके दिलि सां दुआऊं घुरियूं ऐं पोइ खैरनि सां ॿेई मोटी अची पंहिंजी जाइ ते आरामी थिया। से शहज़ादे ऐं बकरार ॿिए ॾींहुं सफ़र लाइ सामान सड़ो ठाहे सॼो ॾींहुं आराम कयो ऐं राति जो मुक़ररु कयल वक़्त ते ॾसियल जाइ ते वञी पहुता। जेसीं शहज़ादी बि अची वई तेसीं बकरार शहज़ादे खे छॾे पाण वेझड़ाई में चकर हणणु लॻो त जीअं कंहिं ओचिते ख़तरे जो अॻु बचाव करे सघिजे। मॼाण भरिसां माड़ी ते हिकु जादूगराणी रहंदी हुई। जीअं उन घड़ी पंहिंजी नौकराणी खे पंहिंजी कानी मानी जो मुकालूं ॿुधायूं। बकरार जो आवाज़ु ॿुधो सो कन ॾेई ॻाल्हि ॿुधणु लॻी। जादूगराणी नौकराणी खे चई त अॼु असांजे शहर मां ॾांदार बादशाह जी शहज़ादी वञी रहिया आहे। साणसि गॾु हिकु शहज़ादो बि आहे। वाट ते ई हिकु ॿेर जे हेठां लंघंदा। शहज़ादो ॿेर मां ॿेर पटे खाईंदो, जंहिंजे ज़हरीले असरु करे शहज़ादो मरी वेंदो, पर जेकॾहिं उतां हू बची वियो त घस ते हिकु ॾुधियाणी ॾुधु खयों पई ईंदी, पर उन ॾुध में नांग जो ज़हर मिलियलु हूंदो ऐं जे उहो ॾुधु पीतईं त उफ़्ट मरी वेंदो। पर जेकॾहिं उतां बि हू बची निकितो त जॾहिं पंहिंजे महिलात में सुम्हंदो तॾहिं राति जो हिकु भला शहज़ादी जे गल ते ज़हर हारे वेंदी। शहज़ादो निंड जे खुमार में खेसि चुॿी ॾींदो त हिकदमि मरी वेंदो। पर जेकॾहिं को माण्हू हीअ ॻाल्हि ॿुधे अॻे या पोइ शहज़ादे खे ॿुधाईंदो त उन माण्हू जो सॼो बदन पिंड पण थी वेंदो। उते नौकराणी जादूगराणी खां पुछो त उन वीचारे जो बुत पिंड पण मां कीअं छुटंदो। तंहिं ते जादूगराणी जवाबु ॾिनसि त शहज़ादी जी प्रेटी पुट जो रत संदसि बदन ते पवंदो त हू वरी साॻी हालत में ईंदो। ॿी सूरत में हू हमेशह ईअं ई रहंदो। बकरार साईं उहा सॼी हक़ीक़त ॿुधी माठ करे हलियो वियो। उते कंहिं महिल शहज़ादी बि अची पहुती। पोइ ही सभु घोड़नि ते सवार थी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। हलंदे हलंदे ॾींहं थी वियनि, पर अधु सिजु मथे चढ़ियो त खेसि घस ते हिकु ॿेर पकी ॾिठऊं। शहज़ादे ॿेर खाइण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई ऐं बकरार चयो त ॿेर खे धोऊं त कुझु खाऊं। बकरार खे चयईं त ॿेर खे धोऊं त कुझु खाऊं। बकरार हिकदमि हाव कई ऐं ॿेर खे धोअण लाइ मथे चढ़ियो, पर शहज़ादे खे चयईं त जेसीं आउं लही न अचां तेसीं कंहिं ॿेर खे चखणु अव्हां ते हराम आहे। आख़िर ॿेर खे धोणे बकरार हेठि लही आयो ऐं हिकदमि ॿेरनि सां खरदेन भरे उनमें टुंग करे छॾियाईं ऐं शहज़ादे खे चयईं त अॻिते हली आराम सां वेही था खाऊं। जिते पाणी बि मिली सघे, रस्ते ते सिकड़नि वांगुरु ॿेर खाइणु पंहिंजे मुंहं ते कोन थो पवे। शहज़ादो उहा ॻाल्हि ॿुधी लाचार घोड़ो हकले अॻिते वधियो। बकरार बि पुठियां घोड़े खे डोड़ायो। चीं घोड़ा डोड़िया तीं खरदेननि मां सभु ॿेर हिकु हिकु थी पट ते किरी पिया। अॻियां हिकिड़े चश्मे ते नज़र पियनि सो उते लही शहज़ादे बकरार खां ॿेर घुरिया। बकरार खरदेननि में हथु विधो ऐं रड़ करे चयईं, मार ॿेर त सभु विया हारजी। खरदेननि खे को अॻे ई टुंगो। बादशाह बकरार जी उहा ॻाल्हि ॿुधी खणी सब्र कयो। चश्मे जे कप ते थोरो मांझांदो करे सभु घोड़ा हकले सॼी राति पंधु कयाऊं। वरंदे ॿिए ॾींहुं जॾहिं पूरनि ॿिनि पहिरनि जी घड़ी ते हुई त रस्ते में खेनि हिकिड़ी ॾुधियाणी मिली। शहज़ादे तंहिं ते चयो त मूंखे उञ लॻी आहे ऐं गर्मी बि छे करे छॾिया आहिनि। हिते तरसो त ॾुधु पी कुझु निड़ी खे साओ करियूं ऐं आराम वठूं। तंहिं ते बकरार चयो त शहज़ादा सॼी माटी था ख़रीद करियूं, अॻिते हली आराम सां पीजो। पोइ बकरार ॾुध जी सॼी माटी ख़रीद करे खणी पंहिंजे अॻियां रखी ऐं घोड़ो हकले अॻिते वधणु लॻो।
से कुझु पंध अॻिते हलिया त ॿकरा माटी मां खणी हथ कढिया त ॾुधु सभु हारिजी वियो ऐं माटी भॼी पई। शहज़ादे जॾहिं ॾिठो त ॾुधु सभु हारिजी वियो तॾहिं वरी बि सबर खां कमर ताईं ऐं जहिड़ो हो तहिड़ो माठ करे अॻिते हलणु लॻो, छो त बकरार संदसि तमामु पुराणो संगती हो। आख़िर हलंदे हलंदे शहज़ादो, शहज़ादी ऐं बकरार अची पंहिंजे मुल्क में पहुता। बकरार शहज़ादे खे चयो त अॼु राति तुंहिंजे महल ते आउं पहिरो ॾींदुसि। शहज़ादे खिली खे सिजात ॾिनी। राति जो शहज़ादो ऐं शहज़ादी पलंग ते सुता पिया हुआ त ओचितो हिकु बला आई जेका शहज़ादी जे गल ते ज़हर हारे हली वई। बकरार जो उहो सॼो लकाउ ॾिसी रहियो हो, तंहिं छा कयो जो हिकदमि राणी जे गल तां पंहिंजे पटके जो पलू सां ज़हर उगणु लॻो। तंहिं ख़ुदा जी कुदरत ओचितो शहज़ादी सुजाॻ थी पई ऐं पक थियसि त माण्हू जे खरण जी का मुंद कान्हे। सो हिकु बकरार जी नियत में बि को वॾो खलल हो। संदसि दांह ते शहज़ादो उथी वेही रहियो। शहज़ादी समूरी ॻाल्हि खेसि करे ॿुधाई ऐं चयाईंसि हिन नमक हराम खे हिन गुस्ताखी जी अहिड़ी सज़ा ॾिजे जो दुनिया ॾिसे ऐं इबरत वठे। शहज़ादो साईं पहिरियां त बकरार जी अहिड़ी हरकत जी ॿुधी तपी बाहि थी वियो, पर पोइ खेसि पंहिंजे हिकु पगमट यार जी वफ़ादारी ऐं सचाई यादि पई, जंहिं करे थधो थी खांसि हक़ीक़त पुछाईं। बकरार चयसि त शहज़ादा, मूं गुस्ताखी बराबरि कई आहे, मगर उन में को राज़ रखियलु आहे, मूंखां हूं त न पुछो त बहितर। शहज़ादे चयसि त पंहिंजी जान जी अमान घुरी त उते जो उते ॿुधा त उहो राज़ कहिड़ो आहे। बकरार ते लाचार थी पियो ऐं सॼी ॻाल्हि ॿुधायईं। तीअं तीअं पेरनि खां शुरू थी मथे ताईं पिंड पिणु थींदो वियो। बकरार जी हीअ हालत अखियुनि ॾिसी शहज़ादे खे पक थी त हिन जेको चवे पियो सो सच थिए पियो ऐं संदसि हयाती जो बचाव कंदे हुन पाण खे उन मुसीबत जे मुंहं में विधो हो। बकरार ग़रीब जी नेठि हालत ही अची बीठी जो होॾां भला जे ज़हर वारी ॻाल्हि ऐं पंहिंजे छुटकारे वारी ॻाल्हि ॿुधाए पूरी कयाईं ऐं होॾां संदसि सुधो पिंड पिणु बणिजी बीह रहियो। बकरार जी हीअ हालत ॾिसी शहज़ादो ऐं शहज़ादी ॾाढा ग़मगीन थिया ऐं दुआ घुरियाऊं त पाण खे को पुटु ॼमे त हिन बकरार ते संदसि रत हारे खेसि हिन तकलीफ़ मां छुटकारो ॾियूं। नेठि थोरनि घणनि महीननि खां पोइ संदसि से दुआ अघी ऐं खेनि चंड जहिड़ो पुटड़े जी उमेदगारी थी। सईं 9 महीननि खां पोइ हिकु चंड जहिड़ो सुहिणो ऐं सुलछणो पुटु ॼाओ। पोइ हिकु ॾींहुं शहज़ादे ऐं शहज़ादी ॿिन्ही सलाह करे पंहिंजे सिकिल ते पुट जो रतु बकरार जे बदन ते हारियो त बकरार सही सलामत साॻी हालत में अची वियो। अहिड़े तरीक़े सां ही टई ॼणा पोइ ख़ुशि थी हिकु दफ़ो वरी हिक ॿिए खे मिलिया ऐं हयाती जा बाक़ी ॾींहं ख़ैर ख़ूबी सां गुज़ारण लॻा। शहज़ादे जे पुट जी ॾमरी ते 100 खन वढ जो निशान सॼी उमिरि चिटो ई चिटो बीठो रहियो, छाकाणि उते ई टुको ॾेई संदसि रतु बकरार जी पिंड पिणु जिस्म ते हारियो ऐं पोइ हू पंहिंजो असुलकी सूरत में आयो हो। प्यारा साथियो, उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।